जी त असां अॼु जीरे जलाल जे घर पहुता आहियूं जेको फनकारी में नाकाम थियो आहे। अॼु हिन सां ॻाल्हि ॿोल थींदी, अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। उस्ताद छा ॻाल्हि आहे जो वॾा शीशा विशा ॾिसो था? अरे बच करे छोड़ा टीवी चैनल वारो को अलाए इंटरव्यू ॾिसण अचे थो, चरिया वठण अचे थो मूं पाण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाह। संगत वे घणो देर कई? हाँ बस यार थोड़ो टाइम लगी वियो। ॿियो जीरा जलाल साहब तव्हां ख़ुशि आहियो साईं? ख़ैर आहे, रब जो करम लॻो पियो। अधे जो तारुफ़ करायो। हे बा मुंहिंजो मिठू ढोलकार। ढोलकार माना तव्हांजी ढोलकी मिठू वॼाईंदो आहे। अब मिठू ख़ुशि हो? साईं दुआ साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया? ख़ैर दुआऊं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इहो जीरा जलाल साहब थोड़ो असांखे बि टाइम ॾियो। असां काथों सिरजी तव्हांजो इंटरव्यू वठण आया आहियूं, थोड़ो असांखे बि टाइम ॾियो। हाली सिंगार बिंगार छॾे ॾियो। जी जी हुकुम फटका हुकुम कयो। इहो जीरा जलाल साहब तो जी ॿ टे पिक्चरां ॾिठियूं मां, टोपी तो जी सफ़ा माना कहिड़े हिसाब सां रखंदे उहो मूंखे ॿुधाए। पहिरियों नओं असांखे फनकारी जो वॾो शौक़ु हुयो। अच्छा। वॾा जोबन हुया न। पोइ मता चऊं पिया असां मशहूरु थियूं, मशहूरु थियासीं त पोइ माना हिन रोब असां टोप हूंदो मूंखे हिट करे घुमंदा। पर हाणे मशहूरु न थियाऊं, हाणे इन करे पंहिंजी इज़त बचाइण लाइ हिट रखियो आहे। माना फनकारी सां गॾु तव्हांजी सच्चाई बि साथ ॾे। बिल्कुलु न। असां पहिरियों फनकार ॾिठो नाज़रीन जेको माना सच थो ॻाल्हाए। घणा फनकार असां ॾिठूं त कूड़ था ॻाल्हाइनि, पर हे सच थो ॻाल्हाए तॾहिं बि माना नाकाम रहियो आहे। हिन सच्चाई हूंदे बि इहो तव्हां सां सुवालु हिकिड़ो ॿियो थींदो त इहो तव्हां नाकाम कीअं रहिया वे, हिन जी को वजह छा आहे? असल में पहिरियों जेको आहे न मूंखे ॻाइण जो वॾो शौक़ु हुयो। अच्छा। गाए 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 काथे बि कलाम राग मुंहिंजो हले ई न पियो। पोइ बसि नाकाम नालो रखी छॾियो। असुल नालो मुंहिंजो जeyrio जलाल। अच्छा भला इहो नाकाम बि रहिया वे, ज़ाहिर आहे तव्हांजी में जेको आहे इहो राज छा आहे दफ़ा पुठिते थी विया वे, छाजे करे? भला को ख़र्चो वर्चो बि कयो हूंदो वे तव्हां? वॾा ख़र्च कया, हाणे यादि नज़र आहे झट रोड ते। खैर आहे यार। कबानी छो थो रुआ? हाँ छो थो रोई? अबे जा 5 जिरेब चोरी विकिणियमि, वञी एल्बम करे आयुमि। उहे बि जिरेब यादि न अचनि। इहो जरेब तव्हां छो विकिणिया? साईं हाणे टीवी ते जेको आहे पैसा ॾियणा पइजी विया शाइरनि खे, पाण खे मशहूरु करण लाइ पैसो हलाए छॾो। अच्छा सिर्फ़ु इहो जरेब विकिणिया या ॿी मिल्कियत खे बि बरो ॾिनो? ॿी भली भूरी में हुई अबे जी। शाइर जो हिकिड़ो दोस्त मुंहिंजो, उन चयो जीरा जलाल हाणे आख़िरी एल्बम कल मथां कामयाबु थिए। पोइ अबे जी भूरी में बि थी, उहा विकिणी खपायमि, उहो एल्बम करे आयुमि, उहो बि आउट थो हलियो। यार ॾाढो दुख थियो यार। तव्हां भूरी में यादि अचे थी, रोअण अचे थो। 5 किलो खीर ॾींदी चरिया। हा यार भली में हुई 5 किलो खीर ॾींदी, तव्हांजो एल्बम बि कामयाबु न थियो। नाज़रीन ॾिसो था केतिरो माना जीरे जलाल सां जेको आहे ज़ुल्म थियल आहे, केॾी महिनत कई आहे, केॾी मिल्कियत विञाई आहे, वरी बि इंजा एल्बम माना जेको आहे न कामयाबु न थिया आहिनि। पहिरियों मां कुझु ॿियो सोचे आयुमि, हाणे मुंहिंजे बि अखियुनि में ॻोढ़ा था अचनि। इहो जीरा जलाल साहब हिकिड़ो ॿियो तव्हांखां सुवालु कयो वेंदो, तव्हां किथे बि ॻायो आहे, भला तव्हांजी को बेइज़ती थी आहे या तारीफ़ थी आहे? यार अॻे घणियूं बेइज़तियूं थियूं, कहिड़ियूं कहिड़ियूं ॿुधाए। हिकु जहाज मां राग ॻायां पियो, ॿिया हमरा जेको आहे नोट पिया घुरनि मथां। अच्छा। हिकिड़ो जो आयो बा मुंहं में छिका घुरे धट धट, हेॾा मुंहं सुजी विया, वरी इलाज करायोसीं डॉक्टर खां, मथे सोज लथी आहे। छा पुछे जो फनकारी अहिड़े छॾे कम ई न आहिनि। इहो ज़ुल्म आहे यार, ॾाढो ज़ुल्म आहे। नाज़रीन ॾिसो था फनकारनि सां केॾो ज़ुल्म आहे, जीरे जलाल सां केॾो ज़ुल्म आहे। इनको को ॿियो को वाक़ियो को ॿुधायो नाज़रीन खे। ॿियो साईं हिकिड़ी जहाज मां ॻाइण वियुमि, माई आई हिकिड़ी पोड़ी। अच्छा। चइबा जीरा जलाल गिलास पाणी जो थी पढ़ी ॾे। मां चयोमांसि कुरारी मां को फ़क़ीर आहियां, भोपू आहियां, छा आहियां? अच्छा। हा चई न पढ़ी ॾे। मां चयो छाखां थी पढ़ाई? चई असांजो कुतो नथो भौंके, हुनखे भौंकाईंदमि। अहिड़ियूं अहिड़ियूं बेइज़तियूं थियूं, छा ॿुधाए। ॾाढो नाज़रीन तव्हां ॾिसो था त जीरे जलाल सां केॾे माना वाक़िया थिया आहिनि, पर शौक़ु अञा ज़िंदा आहे। केतिरियूं बि तातियूं थियूं आहिनि, केतिरा बि मसइला थिया आहिनि, पर इन जो शौक़ु आहे जेको अञा ई माना चए थो त मां ॻायां। नाज़रीन तव्हां पाण ॾिसो था। ॿियो जीरा जलाल साहब तव्हांजी कोई ज़िंदगी में को इश्क कयो?
इश्क मुंढम असांखे कंहिंखे पसंदि ई न आया त कंहिं गॾु वधंदा सचार आहे फनकार कंहिं पसंदि न कयो मूंखे कंहिं बि साईं इश्क असुल असांजे सोले ई न आयो पाछो करियो हाणे असां वटि एतिरो पैसो न आहे जो तोखे चांहि जी सलाह ॾियूं हा यार मुंहिंजे मथे सॼो हिते फनकारी में विञायो फनकारी में सॼो पैसो विञायो इहो असांजो इंटरव्यू थी को हेॾे हलाए को हेॾो को असांखे फंड वठी ॾे हाणे को घर जो घर चलायो घर नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो जीरे जलाल खे जेको पंहिंजा तासुरात ॿुधाए थो ॿ टे मिंट मां नाज़रीन खे चवण थो ॾियां न तव्हां रोईंदा हुए त वरी मूंखां आवाज़ न निकिरंदो मूंखे में यादि अचे थी न घड़ी घड़ी अलाह ख़ैर करण वही शइ खे भला वापसि ईंदी नहीं थी न मिठू साहब ॿुधाए इहो नाज़रीन तव्हां जीरे जलाल खे जेको ॿुधो ऐं ॾिठो इन जा तासुरात इन जा ॾुख इन जा ग़म ऐं इन जी जेकी दास्तान हुई तव्हांजे अॻियां आहे केॾो ज़ुल्म थियल आहे मुंहिंजी दिलि चए थी नाज़रीन अहिड़े जहिड़े फनकारनि खे जेको आहे न थोरो वक़्तु ई आणिजे यार बसि यार बसि पूरी में यादि अचे थी 5 किलो खीर ॾिनी अबो वारी में हुई नाज़रीन जेको आहे मूंखे पाण खे बि रोवण थो अचे हाणे मूंखां इंटरव्यू नथो वठो वञे नेक्स्ट टाइम में जीरे जलाल खे जेको आहे तव्हां सां मिलाईंदासीं हाली हिन जा जेका ॾुख दर्द हिन जो फट जेको आहे ताज़ो थियल आहे पहिरें हिते टोप हूंदा हिते बता सां मशहूरु थियो हाणे हिते रखिया नाज़रीन माखो हाणे बर्दाश्त नथो थिए इन जूं दास्तान ॿुधी मुंहिंजे बि अखियुनि में ॻोढ़ा था अचनि हाणे असां वठंदासीं इजाज़त असांजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो घंटी वारे बटन खे ज़रूरु लाइक कयो जेको आहे हाणे जीरे जलाल जा ॾुख मूंखां नथा ॿुधा वञनि वरी में यादि अचे थी